सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, सगियों में शहर अंदर सफ़ाई सुथराई के निज़ाम में का बेहतरी न अची सकी। शहर में गंदगी जा ढेर लगी वया। सफ़ाई न थियण सबब शहर के मेन बाजार में गंदे पानी से भरियल नालियों उछड़न लगियों। नालियों उथरण के करे दुकानन अगियां बदबू फैलजण लगी है। शहरीन सहाफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त 2 महीनन खां शहर की का बि सफ़ाई न कराई वई है, जे सबब शहर अंदर गंदगी वधी वई है ऐं बदबू फैलजण लगी है। असां पंहिंजे दुकानन के ॿाहिरां बदबूअ सबब वेही नथा सघूं। यूसी सगियों में हर महीने ईंदड़ बजट हड़प कई पई वञे। शहर में ॿियो त को बि कम न पियो करायो वञे, पर सफ़ाई सुथराई भी शहर अंदर नथी कराई वञे। शहरीन सां नाजाइज़ी कई पई वञे। असां पीपी जे आला क़यादत ऐं आला ऑफिसरन खां मुतालबो था करूं त सगियों शहर अंदर सफ़ाई सुथराई जो निज़ाम बेहतर बणायो वञे, न त ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।